अल्लाह वबरकातुहू। कॾहिं बि कंहिंजो प्यारो दोस्त फैमिली मेम्बर या ॿार कंहिं मुल्क खां ईंदा आहिनि त असां एयरपोर्ट ते इंतज़ारु कंदे थोरा परेशान थींदा आहियूं त जहाज़ किथे पहुतो, देरि आहे सवेर आहे, फ्लाइट डिले त न थी वई। सो इनखे परेशानी खे ख़तमु कयो बट तमामु आसान तरीक़े सां तव्हां हुन पंहिंजे प्यारे खे ॾिसी सघो था। इन जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, प्ले स्टोर में वञो, गूगल प्ले में वञो, प्लान फाइंडर इनखे ओपन करे डाउनलोड करे छॾियो। डाउनलोड करण खां पोइ इनखे खोलींदोसि, सिर्फ़ु तव्हां वटि फ्लाइट नंबर हुजे, फ्लाइट नंबर इन सर्च बार में हणो। सर्च बार में हणण खां पोइ सर्च कंदोसि फ्लाइट टाइम लाइन। हे तव्हांजी फ्लाइट ईंदी, किथे पहुती आहे, किथां अचे थी, केतिरी देरि अथसि, केतिरी हाइट में आहे, स्पीड छा अथसि, उहो तव्हांखे ॿुधाए सघे थो त केतिरे टाइम में पहुची वेंदी। हिते ॾिसी करे तव्हां मुतमइन थी इंतज़ारु करे सघो था।